नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, मुल्की सियासत से गॾोगॾु सिंध जे अंदरि जेको आदमशुमारी तकरारी आदमशुमारी जो इशू आहे, उन इशू ते पीपल्स पार्टी जी हुक्मरान जेका जमायत आहे सिंध हुकूमत पारां आदमशुमारी वारे मसइले ते घण जमायती कॉन्फ्रेंस भी घुराई वई हुई। उन घण जमायती कॉन्फ्रेंस ते भी ख़दशनि जो इज़हार कयो वियो हो ऐं चयो वियो हो त जेकॾहिं बोगस इम्कानी नतीजा आया त अहिड़ी तकरारी आदमशुमारी के क़बूल न कयो वेंदो। डिजिटल आदमशुमारी वारे मामले ते हुकूमत जेका घण जमायती कॉन्फ्रेंस घुराई हुई, उनमें जेके सिंध जूं अक्सर कॉम्प्रेस पार्टियूं आहिनि, सुञाण धुरियुनि, उन्हनि तरफ़ां बाइकाट कयो वियो हो ऐं उन्हनि जो इहो मौक़िफ़ हुयो त पीपल्स पार्टी पाण CCI में इन तकरारी आदमशुमारी वारे इशू के खणी वई हुई, जॾहिं त आइनी तौर ते 10 सालनि अंदरि आदमशुमारी थियणी आहे। पर ही तकरारी जेका आदमशुमारी आहे हिकु मख़सूस जमायत जी फरमाइश ते वक़्त खां अॻु यानी ग़ैर आइनी तौर ते कराई पई वञे ऐं उनखां बाद में मुख़्तलिफ़ जेके इशूज़ आहिनि डिजिटल आदमशुमारी जे हवाले सां, किथे डिवाइस कमु नथियूं कनि, किथे इंटरनेट कमु नथो करे, किथे टैबलेट कमु नथा कनि, त मुख़्तलिफ़ जेके डिज़ाइन में अंदरि फिलाज़ आहिनि, शनाख्ती कार्ड जो इशू आहे, धारनि जी आबादकारी आहे ऐं इन हवाले सां जेके डिमांड्स हुयूं उन डिमांड्स के ॿुधो अणॿुधो कयो वियो ऐं जॾहिं मुख़्तलिफ़ सुञाण धुरियुनि तरफ़ां एहतजाज कयो वियो त एहसन इक़बाल तरफ़ां इहा स्टेटमेंट जारी कई वई त कुझु शरपसंद जेके आहिनि हिन तकरारी आदमशुमारी जी मुखालफ़त करे रहिया आहिनि। आदमशुमारी जे हवाले सां अॼु असांखे जॉइन कयो आहे अवामी तहरीक जे सदर लाल जरवार साहब। टेलीफोन लाइन ते असां प्रोग्राम में खेसि भलीकार चऊं था। लाल जरवार साहब, जेका हुक्मरान जमायत सिंध जी पीपल्स पार्टी तरफ़ां घण जमायती कॉन्फ्रेंस थी जंहिंमें अव्हां खे बि दावत ॾिनी वई हुई, अव्हां उन कॉन्फ्रेंस जो बाइकाट छो कयो, जीअं ॿियनि बि केतिरनि जेको आहे सियासी तंज़ीमुनि बाइकाट कयो, सबबु छा हो बाइकाट जो? साईं शकील साहब, तव्हांजी महिरबानी। असांजो असल में जेको असांजो न पर सॼी सिंधी क़ौम जो मौक़िफ़ इहो आहे त इहा जेका आदमशुमारी हींअर थिए पई उहा ख़ुदि पीपल्स पार्टी MQM ऐं कुझु ॿियनि जे धुरनि जे चवण ते थिए पई। ही पाण लिखी ॾेई आया CCI इजलास में त भले आदमशुमारी करायो। हालांकि हिननि जॾहिं सिंध जी नुमाइंदगी पे कई, उते शरीक थिया हुआ, मीटिंग में विया हुआ त हिननि खे भरपूर हिकिड़ो सिंध जो केस उते पेश करणु खपे हा, मौक़िफ़ पेश करणु खपे हा। तव्हां हिन हालत में आदमशुमारी कोन थी सघे, तंहिं करे इहा आदमशुमारी फ़िलहाल न कराई वञे। उन करे असीं सम्झूं था त हिन क़ौमी ॾोह में पीपल्स पार्टी बराबरि जी शरीक आहे ऐं जंहिं MQM जी डिमांड ते हिकिड़ो अखर बि कोन ॻाल्हाइणी, पंहिंजा हिननि एतिराज़ नोट कोन कराया ऐं उनखे बहितर नमूने सां कराइण जे लाइ तजवीज़ बि कान ॾिनी। उन्हनि जेको कुझु चयो उहो हिननि करे छॾियो। उन करे असीं सम्झूं था त इन ही जेको क़ौमी ॾोह आहे जंहिंमें हींअर आदमशुमारी कोन पई सही थिए, तव्हांखे मालूम आहे त केतिरियूं सॼी सिंध मञा कराची मञा शिकायतूं अचनि पियूं। हाणे त असांखे रिपोर्टूं मिलियूं आहिनि त अपर सिंध मंझि जेके क़बाइली जहिड़ा थिया आहिनि, उन्हनि जहिड़नि जे असर में उते मुलाज़िम वञी नथा सघनि। उन्हनि इलाइक़नि में उन्हनि जवाबु ॾेई छॾियो त असीं आदमशुमारी कंदासीं कोन। ॿिए पासे थर जी जेका सूरत हाल आहे, उहो थर जो सॼो इलाइक़ो बैराजी इलाइक़नि में अची वियो, लॾ पलाण करे आयो आहे ऐं जेके ॿोॾ मुतासिरनि खे अञा आबाद कोन थी सघिया आहिनि। उन करे असीं सम्झूं था त पीपल्स पार्टी बि हिन क़ौमी ॾोह में, हिन मुजरिम में बराबरि जी शरीक आहे। इन सॼे नुक़्ते नज़र खे असां हिकिड़ो नज़र में रखे असां हुन APC में शरीक कोन थियासीं। जेकॾहिं पीपल्स पार्टी चाहे त अञा बि आदमशुमारी जो कमु रुकिजी सघिजे थो, पर पीपल्स पार्टी सिर्फ़ु बयानबाज़ी करण जे हद ताईं आहे, बाक़ी अमली तौर ते को बि क़दम खणण जे लाइ तयारु कोन्हे। उन करे असांजो शिकायतूं हुयूं, मसइला हुआ, जंहिंजे करे असीं त शरीक कोन थियासीं। जी लाल जरवार साहब, जीअं त मुख़्तलिफ़ अवामी तहरीक समेत मुख़्तलिफ़ जेके जमायतूं आहिनि जिन खे हिन आदमशुमारी ते तमामु घणा तहफ़ुज़ात ऐं ख़दशा आहिनि, उन्हनि जी डिमांड आहे त फौरी तौर ते आदमशुमारी जो कमु रोकियो वञे, आदमशुमारी तकरारी मुलतवी कई वञे। पर हिन वक़्त ताईं आदमशुमारी डिमांड्स बावजूदि मुलतवी न कई वई आहे। जेकॾहिं इहा आदमशुमारी जारी रखी वञे थी ऐं नतीजा जेके आहिनि उहे जेका तव्हां डिमांड्स कयो था आइनी तौर ते ऐं उन ते अमल नथो थिए, त पोइ नतीजनि जे हवाले सां तव्हांजो आईंदा जो लाइअमल छा हूंदो? ऐं हिन वक़्तु जेको तव्हां डिमांड करे रहिया आहियो, उन जे डिमांड बावजूदि बि इहा मुलतवी बि नथी थिए, कम बि सिंध हुकूमत तरफ़ां जेको उनखे रोकण जे हवाले सां बि तव्हां चओ था त का पेशरफ़्त न थी आहे, त पोइ तव्हां जेके बि जन पार्टियुनि ख़दशनि जो इज़हार कयो आहे त उनजो आईंदा जो लाहेअमल छा आहे? तव्हां स्ट्रगल जारी रखंदव, कीअं कहिड़े फेज़ में हिन स्ट्रगल खे वठी वेंदव?
साईं असांजो लाहेअमल इहो त असांजी हिन हाणे ईंदड़ जेका आचार अचे पियो उन ते असांजो मरकज़ी कमेटी जो इजलास आहे, तंहिं करे असीं इन जदोजहद खे पुरअमन जमहूरी जेका जदोजहद आहे सिंधी क़ौमनि जे हक़नि जी ऐं सिंधी क़ौम खे जेका अक़लियत में तब्दील करण जी मनसूबाबंदी पई थिए उनजे ख़िलाफ़ जेका असां जदोजहद शुरू कई हुई उहा जदोजहद असीं पंहिंजी जारी रखंदासीं जेसि ताईं सिंधी आवाम जा मुतालबा नथा मञिया वञनि। असीं सम्झूं था त ही सिंधी क़ौम खे दीवार सां लॻाइण जी हिकिड़ी मनसूबाबंदी आहे ऐं सुभाणे 23 मार्च जो तारीख़ी ॾींहुं आहे। सिंध उहो सूबो आहे जंहिं पंहिंजी आज़ादी जी कुर्बानी ॾेई ख़ुदमुख़्तियारी जी कुर्बानी ॾेई पाकिस्तान में शामिल थियो हो। यानी पाकिस्तान जे ख़ालिक सूबे ऐं सिंधी क़ौम खे दीवार सां लॻाइण जी हिकिड़ी मनसूबाबंदी पई कई वञे। असीं सम्झूं था त इहो जेको अमल आहे इहो सिंध जे लाइ त नुक़सानकार आहे ई आहे, सिंधी माण्हुनि जे लाइ नुक़सानकार आहे ई आहे, पर सॼे पाकिस्तान जे लाइ मुल्की यकजहती जे लाइ नुक़सानकार आहे। असीं अञा बि हिननि हुक्मरान खां डिमांड था करियूं, मुतालबो था करियूं त दूर अंदेशी खां कमु वठनि, क़ौमनि खे दॿाइण जी जेका हिननि जी मनसूबाबंदी आहे उहा जेका पॉलिसी आहे गुज़िरियल 75 सालनि खां वठी उन पॉलिसी खे तर्क कनि, क़ौमनि जी सही हक़ीक़ी जेका मुतालबा आहिनि उन्हनि ते ध्यानु ॾींद ऐं आदमशुमारी जो कमु रोकराइनि। उन खां पोइ जॾहिं वक़्तु 10 सालनि खां पोइ जॾहिं आदमशुमारी थियण त सभिनी धुरनि खे विहारे सलाह मसइला थियणु खपे जीअं सभिनी जी सही ॼण थिए, सही अंग खां अचनि। लाल जरवार साहब, जीअं तव्हां 1940 जे ठाराव जो ज़िक्र कयो, सुभाणे 23 मार्च जो ॾींहुं आहे, लाहौर जो ठाराव जेको आहे जंहिंमें सॉवरिन स्टेट्स जी ॻाल्हि कई वई हुई, पर मुख़्तलिफ़ जेके पार्लिमानी सियासत कंदड़ जमायतूं आहिनि उन्हनि जी डिमांड आहे त 1940 जे करारदाद तहत सिंध खे उन जा पंहिंजा आइनी जेके हक़ आहिनि उहे ॾिना वञनि, नई आइन साज़ असेंबली ऐं सोशल कॉन्ट्रैक्ट तहत सिंध जा मुतालबा हल कया वञनि। जेके 40 जी करारदाद मुख़्तलिफ़ पार्टियूं अवां समेत अवामी तहरीक समेत मुख़्तलिफ़ जमायतूं आहिनि जन जो जेका पॉलिटिकल जेको हिकिड़ो नैरेटिव आहे, डिमांड 1940 जी करारदाद आहे, तव्हां उन समूरियूं जमायतूं जेके आहिनि गॾिजी को इतिहाद अलायंस ठाहे करे उन ते पॉलिटिकल स्ट्रगल हलाइण जे लाइ तव्हां का पेशरफ़्त कई आहे या तव्हां सम्झो था त अकेले सिर जेको आहे इन मुतालबे खे जेको आहे मञता ॾियारे सघिजे थी? साईं बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे। अकेली का बि पार्टी कुझु कोन थी करे सघे। कल्ह बि इन सॼे सिलसिले में कराची में सेमिनार हो इंटेलेक्चुअल फोरम तरफ़ां जंहिंजो मसूद रूहानी साहिबु सदर आहे, उहो इन ई मौज़ू ते हो जंहिंमें असीं पूरी शरीक थिया हुआसीं। ॿियो जेको कराची जो सॼी सिंध जो पढ़ियल लिखियल तबिको हो, वकील हो, कानूनदान हुआ, अदीब हुआ, उहे सभु शरीक थिया हुआ। उन्हनि सभिनी जी इहा डिमांड हुई त 1940 जी करारदाद रुॻी सिंध न पर बांग्लादेश ॿिया जेके ॿियूं क़ौमूं आहिनि उहे सभु शामिल थियूं हुयूं। ऐं नतीजे में छा थियो त पाकिस्तान ठहण शर्त उन करारदाद जी नफ़ी कई वई। नफ़ी करे हिकिड़े मुसलत करे कब्ज़ो करे हिकिड़ी UPCP मां जेके माण्हू आया उन्हनि ऐं पंजाब जे जागीरदारनि इन्हनि गॾिजी कब्ज़ो करे हिन नंढियुनि क़ौमनि ते जे हक़नि ते धाड़ो हयो आहे। असीं सम्झूं था त इन ते अमल करण जे लाइ तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे त बिल्कुलु वसीर इतिहाद जी ज़रूरत आहे। ऐं कल्ह असां उन सेमिनार में उते इहा तजवीज़ ॾिनी आहे त पाकिस्तान जूं जेके तरक़ी पसंदि जमहूरियत पसंदि धुरियूं आहिनि उन्हनि सां ॻाल्हायो वञे त हिन तरीक़े सां पाकिस्तान कोन हली सघंदो, मुल्क जी यकजहती जो ख़तरो आहे। उन करे सभई जेके तरक़ी पसंदि जमहूरियत पसंदि वतन दोस्त धुरियूं आहिनि उहे असांजो साथ ॾीन, नंढियुनि क़ौमनि जो साथ ॾीन, उन्हनि सां जेका नाइंसाफ़ी पई थिए उन्हनि जे लाइ आवाज़ उथारीनि त जीअं असीं पंहिंजा उहो हक़ हासिलु करे सघूं। इस सिलसिले में कल्ह असां तजवीज़ रखी आहे ऐं आईंदे इंशाअल्लाह अॻिते असीं पेशरफ़्त कंदासीं। लाल साहब, जीअं त अवामी तहरीक जेका आहे उहा बि पार्लिमानी सियासत कंदड़ जमायत आहे ऐं सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके पार्लिमानी सियासत कंदड़ जमायतूं आहिनि उन्हनि जा इतिहाद बि ठही रहिया आहिनि। SUP GDA जेका उनजो हिसो थी वियो आहिनि ऐं GDA में ॿियूं जमायतूं बि शामिल आहिनि। अहिड़े नमूने सां पीपल्स पार्टी पंहिंजी हमख़्याल जमायतुनि सां जेको आहे उहे इलेक्शनी इतिहाद कंदी रही आहे। अवामी तहरीक ईंदड़ इलेक्शन में GDA जो हिसो थींदी, कंहिं ॿिए इतिहाद जो हिसो थींदी या अकेले सिर चूंडूं विढ़ंदी? असां अञा उन ते गौर वीचार कोन कयो त जो हिसो थींदासीं या कोन थींदासीं, पर बहरहाल जेका पाकिस्तान जी तारीख़ सां असांखे ॿुधाए वई त पाकिस्तान में हेठि जेके बि चूंडूं थियूं आहिनि उहे चूंडियूं खे आज़ादाना नमूने जमहूरी तरीक़े सां कोन थियूं आहिनि। चूंडूं थियनि थियूं नाले मात्र ॾेखार ख़ातिर त जीअं बैन अक़वामी तौर ते ॾेखारे सघिजे त पाकिस्तान हिकिड़ो जमहूरी मुल्क आहे।
पर चूंडण थियण खां पोइ नतीजा ई तब्दील कयो वञनि। हाणे जेके हींअर अञा यूसी जूं यूनियन काउंसिल जी बदियाती इलेक्शनूं थियूं, इन में ख़ुदि जेके मुखालिफ़ धुर जा माण्हू चूंडिजी आया हुआ, रिज़ल्टूं अनाउंस थियूं, जॾहिं रिज़ल्टूं मथे पहुतियूं त नतीजा ई तब्दील थी विया हलिया। ख़ुदि जेका पीपुल्स पार्टी आहे, नून लीग आहे, ॿियूं जेके हिज़्ब इख़्तिलाफ़ में अॻु में इमरान ख़ान जे दौर में धुरियूं जेके हिज़्ब इख़्तिलाफ़ में हुयूं, उन्हनि शिकायतूं पे कयूं त 2018 जी इलेक्शन चोराइजी वई आहे ऐं असीं इलेक्शन खटी वेठा हुआसीं। जेका मथे इस्टेब्लिशमेंट वेठी आहे उन नतीजा ई तब्दील करे छॾिया आहिनि, ॿियनि खे आंदो आहे। उहे त हाणे शहबाज़ शरीफ़ बि आहे जेको हींअर पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहे, उहा बि ॻाल्हि करे चुको आहे त असांखे आछ थी हुई त तव्हां ईंदड़ वज़ीर आज़म थींदो, पर असां चयो त असीं पंहिंजो नवाज़ शरीफ़ खां पुछंदासीं, पोइ असीं कंदासीं। तंहिं करे पाकिस्तान में सही ऐं हक़ीक़ी चूंडूं अञा ताईं थियूं ई कोन्हे, चूंडनि जो सिर्फ़ु ड्रामो आहे। पर इन ड्रामे जे बावजूदि असां जेका बलदियाती इलेक्शन थी हुई, इन्हनि में पंहिंजा नुमाइंदा बीहारिया हुआ ऐं ईंदड़ जेका इलेक्शन थिए थी उनमें बि असीं बीहारींदासीं। बाक़ी जेतिरे क़दुरु ॿियनि धुरनि सां इतिहाद जो मसइलो आहे त उहो क़बल वक़्तु चवणु आहे, उहो जॾहिं टाइम ईंदो तॾहिं असीं ॻाल्हि ॿोल करे सघंदासीं त कहिड़ी धुर सां इतिहाद कजे, कहिड़ी धुर सां न कजे। लाल जरवार साहब, क़ौमी अवामी तहरीक ऐं अवां जी अवामी तहरीक इहे माज़ी में हिकिड़ी जमायत, हिकिड़े रसूल बख्श पलीजो साहब जी रहबरी में कमु कंदड़ रहिया आहिनि ऐं हिन वक़्त में क़ौमी अवामी तहरीक जो जेको रहबर आहे उहो रसूल बख्श पलीजो आहे ऐं अवामी तहरीक बि रसूल बख्श पलीजो खे ई रहबर मञे थी। छा इन ॻाल्हि जा इम्कान आहिनि त सियासी तौर ते क़ौमी अवामी तहरीक ऐं अवामी तहरीक में इंज़माम या इत्तिहाद अॻिते हली थिए? क़ौमी अवामी तहरीक ऐं ॾिसो, पलीजे साहिब पंहिंजे जीअर ई अयान लतीफ़ पलीजे साहिब ॾांहुं जेको क़ौमी अवामी तहरीक जो सदर हो, सदर जी हैसियत में हिकिड़ो तफ़सीली ख़त लिखियो हो त तव्हां पार्टीअ ग़लति ट्रैक ते वठी पिया वञो, तव्हांजूं पॉलिसियूं ग़लति आहिनि। ऐं पलीजे साहिब पंहिंजी समूरी सियासी, इल्मी, नज़रियाती, अदबी वारसी खां उन्हनि खे अलॻि करे अवामी तहरीक खे अलॻि बहाल कयो हो ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते असीं अलॻि जदोजहद पिया करियूं। हुननि जी जेका लाइन आहे सो अलॻि जदोजहद वठी पई करे, पर जेकॾहिं अॻिते हली का अहिड़ी सूरत हाल पैदा थी त उन ते पोइ गौर वीचार कबो। सलाह महिरबानी लाल जरवार साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। नाज़रीन, हिते नंढड़े कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। हिकिड़ो नंढड़ो कमर्शियल ब्रेक वठूं था, उनखां पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। वज़ीरिस्तान तरफ़ दहशतगर्दी जा जेके वाक़िया आहिनि, उन दहशतगर्दी जी लहर खां पोइ अॼु पार्लियामेंट जो गॾियल इजलास बि थी रहियो आहे ऐं उनखां बाद में मुल्की सियासत जे अंदरि जेको इमरान ख़ान फिनामिना आहे, इमरान ख़ान हिकु दफ़ो ॿीहर चयो आहे त उनखे क़तल करण जी साज़िश थी रही आहे। ज़मान पार्क ते हिकु दफ़ो ॿीहर ऑपरेशन थी सघे थो ऐं उन ऑपरेशन जे ज़रिए इमरान ख़ान जो चवणु आहे त उनखे मुर्सा भुट्टो वांगुरु क़तल कयो वेंदो। तंहिं करे हुन पंहिंजे कारकुननि खे चयो आहे त कंहिं बि क़िस्म जो रद्देमल ज़ाहिर न कयो वञे ऐं जेकॾहिं वारंट अचनि त मां गिरफ़्तारी ॾियण लाइ तयारु आहियां। मुल्की सियासत जे अंदरि हिकिड़े पासे दहशतगर्दी जा वाक़िया, ॿिए पासे जेको सियासी बहरान आहे ऐं गॾोगॾु मुआशी बहरान आहे, उन जा ईंदड़ वक़्त में नतीजा कहिड़ा निकिरंदा ऐं इमरान ख़ान जी जेका पॉलिटिक्स आहे, फिनामिना आहे, उनजो हिन पूरी मजमूई तौर ते पॉलिटिक्स जेका आहे, सियासत आहे, उन ते कहिड़ो असरु पइजी रहियो आहे। अॼोके प्रोग्राम में पाण इन्हनि अहम इशूज़ ते ॻाल्हाईंदासीं। असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी इज़हार सुमरो साहब असां ऐं उन सां गॾोगॾु जावेद लांगा कोयटिया मां असांखे जॉइन कयो आहे। ॿिन्ही पंहिंजे महिमाननि खे असां भलीकार चऊं था। इज़हार, कीअं ॾिसो था त हिकिड़े पासे जेका अमन अमान जी सूरत हाल आहे, दहशतगर्दी जा वाक़िया आहिनि, ताज़ो वज़ीरिस्तान में जेको दहशतगर्दी जो वाक़ियो थियो आहे जंहिंमें ISI जो ब्रिगेडियर ऐं ॿियनि जेके अहलकार आहिनि उन्हनि जी जानियुनि खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे ऐं उन सां गॾोगॾु इमरान ख़ान जी जेका पॉलिटिक्स आहे, उनजो जेको फिनामिना आहे, उहो सियासी बहरान जेको मुल्क में अॻु में ई हलंदड़ आहे, उनमें वधीक शिदत पैदा करे रहियो आहे। इमरान ख़ान हिकु दफ़ो ॿीहर चयो आहे त उनखे क़तल करण जी साज़िश थी रही आहे ऐं मुर्सा भुट्टो वांगुरु उनखे क़तल कयो वेंदो। छा चवंदव तव्हां? ॾिसो, पहिरीं त जेको इहे वाक़िया थिया आहिनि वज़ीरिस्तान में, उहे वॾा अलार्मिंग आहिनि। इन खां अॻु में बि कुझु वाक़िया थिया हुआ कोयटा में ऐं कुझु ॿियनि शहरनि में, जंहिंमां हिकिड़ो इहो तासुर मिले पियो त हीउ जेको दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन थिया हुआ, रदुल फसाद ऐं ॿिया, जंहिंखां पोइ काफ़ी ठापुर थी हुई हिननि जे सरगर्मियुनि में,
इन में ही ओचितो वाध आई आहे। इन जा सबब कहिड़ा आहिनि, ज़ाहिरी सिक्योरिटी इदारा इनखे चेक कंदा हूंदा, पर मजमूई तौर ते मुल्क में हिकिड़ी सिक्योरिटी वाले सां अनसर्टेनिटी आहे। वेझड़ में सिंध जे गादी वारे शहर कराची में बि तव्हां ॾिठो त पुलिस जे ऑफिस ते जहिड़े तरीक़े सां दीदा दिलेरी सां दहशतगर्दनि हमलो कयो, इहे समूरा वाक़िया हिकिड़ी ॻाल्हि जी निशानदेही कनि था त दहशतगर्द हिकु भेरो वरी उथी रहिया आहिनि, हिकु भेरो वरी मुनज़िम थी रहिया आहिनि। तंहिंजे करे इन मामले में त न का सियासत थियणु घुरिजे, न का पॉलिटिक्स ऐं पार्टी पॉलिसी हुजणु खपे। इन ॻाल्हि में त बिल्कुलु इंडिपेंडेंट थी पंहिंजी ॻाल्हि रखणु खपे त उहा इहा आहे त दहशतगर्दनि खे चीभाटिजे, दहशतगर्द जेके इहे उसरी रहिया आहिनि इन्हनि खे फौरी तौर ते इन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं कजनि। उन्हनि जी जे हवाले सां डेफिनेटली रिथाबंदी बि थींदी हूंदी, छाकाणि त इन ते त सॼो मुल्क जा पुरमन माण्हू हिकु आया आहिनि। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि जेका तव्हां इमरान ख़ान जे हवाले सां कई, त इमरान ख़ान त हर रोज़ हिकिड़ी नई ॻाल्हि करे थो। कॾहिं हू कंहिंजो हवालो ॾिए थो, कॾहिं कंहिंजो हवालो ॾिए थो। मुर्तज़ा भुट्टो ऐं हिन जो का कंपेरिज़न बि न आहे, छाकाणि त हुनजो मामिलो डिफरेंट हुयो ऐं इमरान ख़ान जो मामिलो बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। मुर्तज़ा भुट्टो पंहिंजे सॼी ज़िंदगी में सियासत जॾहिं बि अमली सियासत कई उन में हू एंटी इस्टेब्लिशमेंट रहियो, जॾहिं त इमरान ख़ान तव्हांखे ख़बर आहे त इस्टेब्लिशमेंट जे कुलनि ते चढ़ी इक़्तिदार में आयो ऐं पोइ पंहिंजे ग़लति पॉलिसियुनि नाकाम हुकूमत जे करे हुनखे जॾहिं हटायो वियो त हुन ही हाय घोड़ा ऐं ब्लैकमेलिंग शुरू कई आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान हिकिड़ी ॻाल्हि तइ करे छॾी आहे त जेसीं ताईं हुनखे ॿीहर इक़्तिदार जो रस्तो नथो मिले ओसी ताईं हू हर तरह जूं तरीक़ा ऐं अटकलूं करे ही जेका ईअं खणी सम्झो त जेको इंतिशार आहे उनखे जारी रखंदो। इमरान ख़ान जी सियासत हाणे सियासत त रही न आहे न, हिन जी सियासत त हाणे इहा रही आहे त जेतिरो थी सघे त हालतुनि खे अनसर्टेनिटी बरक़रार रखिजे। तव्हांखे यादि हूंदो त मईशत जे हवाले सां हुन पंहिंजे वज़ीरनि खे चयो त हिननि सां सहकार न कयो त जीअं IMF जी डील न थी सघे। तव्हां हिन मां अंदाज़ो करे सघो था त हू कंहिं बि हद ताईं वञण लाइ तयारु आहे। हुनजी 1 पॉइंट एजेंडा ई इहा आहे त हुनखे इक़्तिदार में वापसि आंदो वञे। मां सम्झां थो त इन हवाले सां जहिड़े तरीक़े सां वेझड़ में इजलासनि में फ़ैसिला थिया आहिनि उन मां लॻे ईअं थो त ॿिए पासे ॾांहुं जेका PDM जी हुकूमत आहे उन बि हिकु कहाणी करे छॾी आहे। इमरान ख़ान जे बारे में इन विच में जेको तव्हां ॾिठो त फ़ौज जे तर्जुमान जो बि बयानु आयो उहो बि इंतिहाई अहम आहे, जंहिंमें वाज़े तौर ते चयो वियो त हिननि जी पार्टी फ़ौज ऐं ॿियनि सिक्योरिटी जे इदारनि खे बि निशाने ते आणे रही आहे, तनक़ीद करे रही आहे ऐं सूरत हाल इनसिक्योरिटी ॾांहुं वठी वञी रही आहे। हिकिड़े पासे दहशतगर्दी जा वाक़िया थियनि था जेको सलामती जो इशू आहे, ॿिए पासे जेकॾहिं सियासतदान बि इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा ऐं इन क़िस्म जो इंतिशार फैलाईंदा या फ़ौज जी क़यादत खे कंट्रोवर्शियल करण जी कोशिशि कंदा त डेफिनेटली इन सां जेका मजमूई सलामती जी सूरत हाल आहे मुल्क में उन लाइ मसइला पैदा थींदा। ऐं मां सम्झां थो त हाणे इनखे पॉलिटिकली हैंडल करण जे लाइ को हिकिड़ी वाट वठणी पवंदी, को हिकिड़ो फ़ैसिलो करणो पवंदो। जी जावेद, अवां कीअं ॾिसो था हिकिड़े पासे दहशतगर्दी जो जेको फ्रंट आहे उन में अञा जेको आहे घटिजण बदिरां वाध आई आहे। वज़ीरिस्तान वारो वाक़ियो जंहिंमें तमामु घणियूं शहादतूं थियूं आहिनि, उनखां अॻु में हिते कराची में दहशतगर्दी जो वाक़ियो थियो, मुल्क जे ॿियनि हिसनि में बि दहशतगर्दी जा वाक़िया जेके आहिनि उहे रिपोर्ट थी रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु जेका सियासी बहिरान आहे उन सियासी बहिरान में बि घटिताई अचण बदिरां अञा वधीक शिदत अची रही आहे। इमरान ख़ान फिनामिना जेको आहे जीअं इज़हार चयो त हर ॾींहं ते नई स्टेटमेंट ऐं PTI ते बैन पाबंदी विझण जूं बि ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। गॾियल पार्लियामेंट जो इजलास हिन वक़्तु जारी आहे। कीअं ॾिसो था दहशतगर्दी जो वाक़िया ऐं उन खां बाद में सियासी बहिरान, इमरान ख़ान फिनामिना, आख़िर उनजो एंड सीन छा वञी थींदो? ॾिसो, जेके डिस्कस में तव्हां समूरी शयूं मईशत खां वठी दहशतगर्दी ऐं मुल्क में सियासी बहिरान, इहे सभई जेके आहिनि इंटर रिलेटेड आहिनि। हिन मां का बि शइ जेका आहे उहा आइसोलेशन में न आहे। गॾोगॾु इमरान ख़ान जी जेका फिनामिना आहे या इमरान ख़ान जेको फ्रैंकेनस्टाइन थी वियो आहे ऐं उहो जेको हाणे आफ़त आहे उहा कंहिं बि तरीक़े सां डिफ्यूज़ थियण लाइ तयारु न आहे ऐं रोज़ानो हिकिड़ी नए इशू ऐं नई मुसीबत जो अचे पियो। इहे सभु शयूं पाण में जुड़ियल आहिनि। दहशतगर्दी जो जेसिताईं तालुक आहे KP में कैजुअलिटीज़ जेके आहिनि सिक्योरिटी फोर्सिस जूं, KP में इन खां अॻु में बि इन महीने जे ॾींहंनि में तमामु संगीन वाक़िया थिया आहिनि। पुलिस लाइन खां वठी जेके ॿिया 2-3 इंसिडेंट थिया, उहे बि जेका आहिनि विसल ब्लोइंग हुआ। मुंहिंजे ख्याल में इन जो तव्हां जेकॾहिं पहिरां खणंदव रिसेंट हिस्ट्री में त सिक्योरिटी इदारनि तरफ़ां जेके माज़ी जा ऑपरेशन हुआ, ज़रबे अज़ब ऐं अहिड़े क़िस्म जा जेके ऑपरेशन हुआ, रदुल फसाद,
उनमें कंहिं हद ताईं जेका क्लियरिटी कई वई, काफ़ी शहर इलाइक़ा ख़ाली कराया विया, कहिड़े बि तरीक़े सां थोरे जो आइडियल सिचुएशन न हुई, त पर हिकिड़ी अहिड़ी सूरत हाल थी वई जिते आम माण्हुनि लाइ ज़िंदगी निस्बतनि जेका बहितर हुई, IDPs पंहिंजे इलाइक़नि ॾांहुं मोटिया पिए, ऐं इहे इलाइक़ा जेके कानून साज़ी करे जंहिंखे KP में शामिलु कयो वियो आहे, वज़ीरिस्तान ऐं जेके पुराणा क़बाइली इलाइक़ा आहिनि, हिते हिकिड़ी ज़िंदगी मोटी आई। पर हिकु दफ़ो ॿीहर जेका PTI सरकार आहे KP में, ऐं जनरल साहब जेको फैज़ अमीन जो इमरान खान जो मास्टर माइंड ऐं डिसीजन मेकर सम्झो पियो वञे, उनजी जेका स्ट्रेटजी पॉलिसी हुई KP में, उन तमामु घणियूं कमज़ोरियूं पैदा कयूं सिस्टम में, जिते हिकु दफ़ो ॿीहर अहिड़े फोर्सिस खे, ख़ासि करे तालिबान खे, जेके सिंपथाइज़र बि सम्झा पे विया इमरान खान ऐं उन सॼी सेटअप जा, उनखे तमामु घणी स्पेस मिली, उन्हनि पंहिंजा कदम ॿीहर रखिया, सेंचुरीज़ ठाहियूं, ऐं ॾिसो पिया त रियासत खे कहिड़े नमूने सां थ्रेट पिया ॾियनि। इहो थ्रेट जेको आहे हिकु अहिड़े वक़्त में पियो अचे जॾहिं मुल्क माशी तौर बि कमज़ोर आहे ऐं सियासत में पोलराइज़ेशन आहे। उनखां वधीक जेका पोलराइज़ेशन आहे उहा मुल्क जे इस्टेब्लिश जे अंदरि जे अंदरि असांखे नज़र थी अचे, जंहिंजो ई नतीजो आहे जो इमरान खान जो जेको बुत आहे, जेको आफ़त आहे, देव आहे, उहो कंहिं बि नमूने सां डिफ्यूज़ नथो थिए ऐं रोज़ानो हिकिड़ो इशू पैदा थो करे पियो। जेकॾहिं उते क्लियरिटी हुजे हा ऐं का डिवीजन न हुजे हा, उनखे सपोर्ट न हुजे हा, जेका अदलिया में असांखे नज़र थी अचे, एस्टेब्लिशमेंट में नज़र थी अचे, मीडिया जेकॾहिं सेक्शन में थी अचे, त इमरान खान लाइ रोज़ाना जो बुनियादनि ते एॾो वॾो स्पेस पॉलिटिकल, एॾी वॾी मीडिया कवरेज इहो मुमकिन न हुजे हा। पर तमामु पाबंदियुनि इन्हनि बावजूदि उहो रोज़ानो हिकिड़ो इशू ठाहिण में कामयाबु पियो वञे, जंहिंमां लॻे थो त अंदरि किथे न किथे हुनजी जेका सपोर्ट लाइन बि मौजूदु आहे ऐं डिवीजन बि मौजूदु आहे। ऐं हीअ जेका अमन अमान जी सूरत हाल आहे अहिड़े वक़्तु कोइंसाइड थी करे जंहिं वक़्तु इमरान खान जेको आहे पंहिंजे तरफ़ां बि हुकूमत ऐं रियासत लाइ डिस्टेबलाइज़ेशन जा जेके समूरा जेके कार्ड्स आहिनि उहे खेॾे पियो ऐं रोज़ानो इस्तेमालु थो करे पियो। मुंहिंजे ख़्याल में कमज़ोरी जेका आहे उहा आहे, ऐं जेसिताईं क्लियरिटी नथी थिए, पार्लियामेंट हिकिड़ी लाइन नथी वठे, उनखां पोइ सिक्योरिटी इदारा जेसिताईं उन कंसेंसस में नथा अचनि ऐं अंदरि डिवीजन जेका आहे उहा बरक़रार थी रहे, तेसिताईं इहे कमज़ोरियूं कवर अप न थी सघियूं। ऐं गिवन जेके सरकमस्टेंस आहिनि, माशी जेका सूरत हाल आहे, उनमें इहा कमज़ोरी अञा वधीक अयां थी अचे ऐं तमामु घणी ईंदड़ ॾींहंनि में ॾुखाइयूं पैदा थींदियूं जेकॾहिं पॉलिसी जी ऐं अमल जी जेका आहे क्लियरिटी न थी, त नतीजा जेके उग्रा बि निकिरी सघनि था। जी इज़हार साहब, 3 अप्रैल ते पंजाब जूं चूंडूं, छा हिननि हालतुनि में जॾहिं मुल्क जे अंदरि हिकिड़ो वॾो सियासी बहरान ऐं ख़ासि तौर ते जेका दहशतगर्दी जी लहर आहे, उन लहर में अञा वधीक शिदत अची रही आहे ऐं उन सां गॾोगॾु मुआशी सूरत हाल उहा केतिरनि महीननि खां वधीक अञा अबतर जी सूरत हाल आहे। IMF सां अञा ताईं मामला सेटल न थी सघिया आहिनि। तव्हांखे 3 अप्रैल ते लॻे थो त पंजाब में आम चूंडूं थींदियूं? न, मां नथो सम्झां त ही जेको शेड्यूल अनाउंस थियो आहे इहो को एग्ज़ीक्यूट थी सघंदो, ऐं उन जा तमामु घणा सबब आहिनि। सभ खां वॾो सबबु त सिक्योरिटी जो आहे, ऐं उन में तव्हां ॾिसो पिया त ॾींहों ॾींहुं सिक्योरिटी जा ख़दशा वधनि पिया, सूरत हाल इनसिक्योरिटी ॾांहुं वधीक वञे पई। उन खां अलावा वाज़े तौर ते फ़ौज बि चयो आहे त असां एतिरी पंहिंजे नफ़री न ॾेई सघंदासीं, एतिरी अवेलेबिलिटी न करे सघंदासीं। इन खां पोइ तव्हां ॾिसो त माशी हवाले सां बि इलेक्शन कमीशन चयो आहे त असांखे जेतिरा पैसा घुर्बल आहिनि ओतिरा पैसा हुकूमत वटां न मिली सघिया आहिनि। इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾे करे बि ॾिसो त जेका तयारी हूंदी आहे या जेको होमवर्क हूंदो आहे हिन सॼे मामले में, जेको इलेक्शन कैंपेन जंहिंखे पाण चवंदा आहियूं, उहा बि तव्हांखे किथे नज़र न ईंदी। छाकाणि त ख़ुदि इमरान ख़ान खे बि इहा ख़बर आहे, हुनजी पार्टी खे बि ख़बर आहे त हीअ इलेक्शन इन तारीख़ुनि में न थी सघंदी। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन सॼे मामले में हिकिड़ो रोल ठहे थो मुख़्तलिफ़ इदारनि या फ़र्दनि जो, जेके हिन सूरत हाल खे थधो कनि, माठो कनि। सियासत में अल्टीमेट रस्तो हूंदो आहे डायलॉग जो, ॻाल्हियुनि जो। सो मुंहिंजे ख़्याल में जेसीं ताईं उन पासे न वञिबो, डायलॉग जी शुरूआति न कबी ऐं हिननि सभिनी पार्टियुनि खे विहारे को विच वारी वाट न कढबी, ओसी ताईं न रुगो इलेक्शन न थी सघंदी, पर साॻे वक़्त ते हीअ जेका गैर यकीनी सूरत हाल आहे उहा बि न थी सघंदी। ऐं जे गैर यकीनी सूरत हाल रहंदी त आलमी सतह ते मदद इमदाद जा मामला बि लटकियल रहंदा, जीअं IMF जो एग्रीमेंट आहे या दोस्त मुल्कनि जी मदद आहे। ऐं नतीजे में मुल्क में हीअ जेका महांगाई भींग करे छॾी आहे माण्हुनि जी, जेको माण्हुनि जो हाल बुरो करे छॾियो आहे, हीअ जेका मईशत जी चेल चिबी थी वई आहे, इन जी बहितरीअ जा बि के तकड़ा इम्कान न आहिनि। तंहिंजे करे हिकिड़ी ग्रांडर डिबेट ऐं ग्रांडर डायलॉग जी ज़रूरत आहे, जंहिंमें इमरान ख़ान समेत समूरियुनि सियासी पार्टियुनि खे वेहणो पवंदो, अल्टीमेटली वेही डिस्कस करणो पवंदो ऐं पोइ को फ़ैसिलो अहिड़ो करणो पवंदो जंहिंमें
पंहिंजा गिरोही पार्टी मफ़ाद पासीरा रखणा पवंदा, मुल्क जे माण्हुनि, उनजी मईशत, बेरोज़गारी, महांगाई इन्हनि मामलनि खे तरजीह ॾियण पवंदी। पर इज़हार अवां जेका unfortunately, डायलॉग जी ॻाल्हि कयो आहे त फवाद चौधरी जी जेका स्टेटमेंट आहे एपीसी जे हवाले सां उन डिमांड कई आहे, बल्कि उन ते इतफ़ाक़ ॾेखारियो आहे, पर उनजो चवणु आहे त ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराई वञे, पर उनजी एजेंडा जेका आहे उहा इलेक्शन हुजणु खपे। त मुमकिन आहे ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस ऐं उहा बि इलेक्शन जे हवाले सां? डायलॉग में तव्हां पहिरीं खां पंहिंजी मर्ज़ी जी एजेंडा रखी ऐं हुन ते ज़िद ॾेई ऐं गॾु ॾेई वेही रहंदव त पोइ डायलॉग कामयाबु न थी सघंदा। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त हिकिड़े ओपन माइंड सां डायलॉग थियणु खपे। हुनजी पहिरीं तरजीह मुल्क जी मईशत हुजणु खपे, उन खां पोइ ॿी तरजीह मुल्क जी सलामती जी सूरताल हुजणु खपे, ऐं उन खां पोइ टीं तरजीह हुनजी इलेक्शन हुजणु खपे। हिननि टिनी ॻाल्हियुनि खे गॾे करे वेही हिकिड़ो इतफ़ाक़ राय करे उथनि सभु सियासी पार्टियूं त फलाणी तारीख़ ते इलेक्शन थी, उन ते सभु मुतफ़िक़ आहियूं, इमरान ख़ान जी बि ॻाल्हि ॿुधी वञे, पंहिंजी बि ॻाल्हि कई वञे, ऐं पोइ अहिड़ो वे आउट कढियो वञे जंहिंमें ईअं खणी सम्झो त सभु जेके कंसर्न धुरियूं आहिनि उन्हनि खे एतिराज़ न हुजे। बाक़ी हाणे जेको फवाद चौधरी वारी जेका अंदाज़ ऐं सियासत आहे उहो तव्हांखे ख़बर आहे, उहो हिकिड़े ॾींहुं हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहे, ॿिए ॾींहुं ॿी ॻाल्हि कंदो आहे, ऐं पोइ लगातार कंट्रोवर्सीज़ ऐं हिननि में पइजी वेंदो आहे। हुनजी पार्टी बि ईअं ई आहे त कंहिं कमिटमेंट ते बीहे नथी। सॼो मसइलो आहे ई इन ॻाल्हि जो त जेकॾहिं कमिटमेंट ते बीहजे त पोइ मामला अॻियां वधी सघनि था। मां सम्झां थो त हीअ जेका सूरत हाल इंतिहा ते पहुती आहे ऐं जंहिं क़िस्म जा ही मामला हाणे थियनि पिया, ज़मान पार्क में बि पाण लका ॾिठासीं, इस्लामाबाद जी हिकिड़ी कोर्ट जे ॿाहिरां बि ॾिठासीं, उन खां पोइ लॻे ईअं थो त ॿई धिरियूं हाणे ॻाल्हाइण जे मूड में न आहिनि। इहो हिकिड़ो अलॻि मामिलो आहे ऐं उन में बिल्कुलु आम्हूं साम्हूं आहिनि, ऐं ॿिन्ही मंझां या त पोइ ईअं थींदो त ॿिन्ही मंझां हिकिड़ी पार्टी पोइ हिते हटी वेंदी। जेके ॻाल्हियूं हलनि थियूं त पीटीआई ते का पाबंदी था विझणु चाहिनि या इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे ऐं नाइल करणु था चाहिनि, इन्हनि मां का अगरि अहिड़ी शइ हीअ हुकूमत करण में कामयाबु वञे थी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे पीटीआई डिफेंसिव ते हली वेंदी। पर मां सम्झां थो त इहो बि सियासी सूरत हाल या सियासी मसइले जो हल न आहे। इन तरीक़े सां अगरि शयुनि खे उहे ॾिसंदा त माज़ी में इहे तजुर्बा थी चुका आहिनि, सियासी पार्टियुनि ते पाबंदियूं लॻणु कंहिं बि तरह सां दुरुस्त ॻाल्हि न आहे। इहा साॻी ॻाल्हि इमरान ख़ान ते बि लागू थिए थी त हू बि हिकिड़ी सियासी पार्टी वांगुरु बिहेव करे, जेकॾहिं हुनजे घर मां या हुनजे पार्टी केडर वटां अहिड़ा जेके पेट्रोल बम उछलाया वेंदा ऐं इन क़िस्म जूं शयूं कयूं वेंदियूं या रियासत जे इदारनि खे ईअं चैलेंज कयो वेंदो, कोर्टुनि जे तारीख़ुनि ते हाज़िर न थियण वारी रविश रखी वेंदी ऐं हर ॻाल्हि खे कंट्रोवर्शियल ऐं तकरारी बणाए ऐं टकराव ॾांहुं अचिणो पवंदो, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजे लाइ बि मसइला पैदा थींदा। सो मां सम्झां थो त हीअ जेका हाणे सूरत हाल थी आहे इहा पंहिंजी हदुनि खे छुई चुकी आहे। हाणे हिकिड़ो ई रस्तो बचे थो त हीअ सभु थधा थियनि, वेहनि, ॻाल्हाइनि ऐं मामलनि खे बहितर कनि। जी जावेद, पॉलिटिकल डायलॉग जो अव्हांखे कीअं लॻे थो को स्पेस निकिरी सघे थो? पीटीआई जी पॉलिटिक्स, उनजी सॼी पीटीआई जे इमरान ख़ान जी पॉलिटिक्स जो जेको ट्रेंड आहे ऐं हिकिड़ो कल्ट ओरिएंटेड जेका पॉलिटिक्स आहे उहो सॼी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां सम्झो था त हिन सूरत हाल में को पॉलिटिकल डायलॉग जो स्पेस निकिरी सघे थो? ॾिसो, जेको पॉलिटिकल डायलॉग आहे या जेके इनिशिएट थींदा आहिनि उन्हनि लाइ बुनियादी तौरु ज़रूरी हूंदो आहे त कॉमन मिनिमम जेके एजेंडाज़ आहिनि या कॉमन मिनिमम गोल्स हूंदा आहिनि त घटि खां घटि नुक़्तनि ते जिन ते इतफ़ाक़ थी सघे उन्हनि ते ई ॻाल्हि ॿोल थींदी आहे। मौजूदा वक़्त में जेका हुकूमत आहे या एस्टेब्लिशमेंट आहे या ॿिए पासे इमरान ख़ान आहे, उन में मूंखे का कॉमन मिनिमम गोल्स या कॉमन मिनिमम नुक़्ता नज़र नथा अचनि जंहिं ते ॻाल्हि ॿोल थिए। इमरान ख़ान हिकिड़े पासे बीठो आहे त कंहिं बि सूरत में मूंखे इलेक्शन मिलणु घुरिजे ऐं मुंहिंजा मामला जेके आहिनि केसिस वग़ैरह इहे सभई ख़तमु थियणु घुरिजनि ऐं उनखे हिकिड़ी ईज़ मिले ऐं सरकार जेका आहे एस्टेब्लिशमेंट जेका ज़ाहिरी तौरु ज़ाहिर आहे उहा उनजो किथां वाइस नथो अचे, पर इशारतनि इहा ख़बर पवंदी आहे त उहे बि इलेक्शन मुल्क जे आहिनि सूरत हाल में माशी ऐं जेका सियासी पोलराइज़ेशन आहे उन में नथा चाहिनि। त हाणे नुक़्तो वञी कहिड़ो बचियो जेको आहे कॉमन मिनिमम डायलॉग लाइ ऐं गोल्स लाइ? ऐं जीअं तव्हां फवाद चौधरी जो ज़िक्र कयो ऐं डिस्कस बि कयो, एजाज़ साहब बि कयो, त हू जेको आहे पंहिंजी एजेंडा सेट कई वेठा आहिनि त इलेक्शन थियणु घुरिजे, हिन ते सभु ॻाल्हायो, इन ते पीटीएम छो ॻाल्हाईंदी, ॿियूं पार्टी छो ॻाल्हाईंदियूं? ॿियो हमेशह डायलॉग जेको आहे उहो जेको आहे या ॻाल्हि ॿोल पोज़ीशन ऑफ पावर तां थींदो आहे। इमरान ख़ान पंहिंजी पोज़ीशन ऑफ पावर जेका आहे उहा विञाए चुको आहे, डाइल्यूट करे चुको आहे। जॾहिं हुन वटि समूरा कार्ड हुआ लॉन्ग मार्च खां वठी टोटल धरणनि जा ऐं इस्तीफ़ाउनि ॾियण जा, उहे सभु एग्ज़ॉस्ट करे चुको आहे, जिन सां हुकूमत परेशान थी आहे या ॻाल्हियुनि लाइ या इलेक्शन कराइण लाइ किथे न किथे हुन ते दबाव पियो आहे। ऐं ॿियो पासो त एस्टेब्लिशमेंट जीअं माज़ी में
बाजवा लेड एस्टेब्लिशमेंट पंहिंजो रोल प्ले कंदी रही सरकारनि खे सबड्यू करण लाइ, ॻाल्हियूं कराइण लाइ, त अहिड़ी एस्टेब्लिशमेंट बि दस्तियाब कोन्हे। इन सूरत हाल में डायलॉग जा जेके इम्कान आहिनि तमामु घटि आहिनि। मूंखे इहो लॻे थो त जेको अंडू करण वारो प्रोग्राम आहे इमरान ख़ान जे सॼे हिन फ्रैंकेस्टाइन खे, उन ते अमल थिए पियो, पर उहो तमामु स्लो आहे, छाकाणि इन ते इनखे ठाहिण में तमामु घणा साल लॻा आहिनि। हाणे अंडू करण में आहिस्ते आहिस्ते जेके इशारा मिलनि पिया, इमरान ख़ान जा केसिस आहिनि या हुनजी रिहाइशगाह ते जेको घेरो आहे या जेको आहे हुनखे हाज़िरी मथां हाज़िरी थी मिले पई, हुन सां ॻाल्हायो नथो वञे, ऐं सिटिंग जेको आर्मी चीफ आहे हुनखे किथां न किथां जेको आहे मिनतुनि जा पैगाम सदर जी मार्फत किथां था अचनि पिया। इहा कमज़ोर पोज़ीशन आहे। कमज़ोर पोज़ीशन में कॾहिं बि पार्टियूं कोन ॻाल्हाईंदियूं आहिनि। त इमरान ख़ान जी हद ताईं इहो ऑप्शन उहो इजाज़ करे चुको आहे। हा, हुकूमत अहिड़े हुन में फासी पए ट्रैप में जिते अणटर थी वञे हुन लाइ, ऐं को बि रस्तो हुन लाइ न बचे, त पोइ शायदि जेको ॻाल्हियूं थी सघनि थियूं। पर मूंखे ज़ाहिरी तौरु हिन पोज़ीशन में इमरान ख़ान सां वेहण ऐं हुन जा टर्म्स जेके आहिनि उहे एॾे एरोगंस में, जिते हू फ़ौज जे सरबराह खे बि रोज़ ॻाल्हाईंदो हुजे, ट्रोलिंग बि थींदी हुजे ऐं हुनजा एजेंडास बि पंहिंजा हुजनि, उते हुन लाइ ॻाल्हाइण लाइ केरु तयारु हूंदो। पीपल्स पार्टी ऐं ज़रदारी त अॻु में बि चई छॾियो आहे त इमरान ख़ान मेच्योर पॉलिटिशियन न आहे ऐं उहो हुन ते को भरोसो न आहे, इन करे न ॻाल्हाईंदासीं। ऐं मुस्लिम लीग नवाज़ बि हुन सां सालाए ॻाल्हियूं कंदी। त मूंखे ज़ाती तौर ते डायलॉग जेको आहे नज़र नथो अचे। जावेद, लाहौर हाई कोर्ट जो अॼु पुलिस ऐं FIA खे जेको इमरान ख़ान ख़िलाफ़ कार्रवाई रोकण जो हुकुम जारी कयो वियो, उहो हुकुम वापसि वरितो वियो आहे। तव्हांखे इमरान ख़ान जी हिन सॼी सूरत हाल जे अंदरि गिरफ़्तारी नज़र अचे थी? जेकॾहिं इमरान ख़ान जी गिरफ़्तारी थिए थी त उन गिरफ़्तारी खां पोइ जी सियासी सूरत हाल जो मंज़रनामो मां कीअं था ॾिसो? इमरान ख़ान गिरफ़्तारी जा त पाण बि इशारा ॾेई चुको आहे, ऐं गिरफ़्तारी सां गॾु जेके ख़दशा रोज़ ज़ाहिर थो करे पियो, उन मां इमरान ख़ान जो जेको फियर आहे न, उहो ज़ाहिर थो थिए पियो। किथे हू चए थो त अमेरिकन्स ऐं इंटरनेशनल एस्टेब्लिशमेंट मूंखे माराइण थी चाहे, किथे हू चयो त बाजवा ऐं हुनजा साथी ऐं ॿिया जेके आहिनि हुनजे ख़िलाफ़ उहे, ऐं हिकिड़े दफ़े वरी मंज़र ते आयो त ज़रदारी साहिबु हुनखे माराइण थो चाहे पियो। त इहे जेके स्विंग्स आहिनि, हाणे वरी मुर्तज़ा भुट्टो वांगुरु स्टेट हुनखे माराए छॾींदी। इमरान जो फियर आहे जेको किथां न किथां ज़ाहिर थो थिए। इमरान खे मुंहिंजे ख़्याल में इन द हर्ट्स ऑफ हर्ट इहा ॻाल्हि हुन वटि आहे त हुनखे जेल में विधो वेंदो। ऐं हाणे जेका हुन कंसेंट ॾिनी आहे त मूंखे गिरफ़्तार कयो वञे, उन मां इहो लॻे थो त इमरान ख़ान खे वाक़ई इहो फियर थी वियो आहे त गिरफ़्तार थियणु जेको आहे उहो बेटर ऑप्शन आहे, जो स्टेट जी सिक्योरिटी में हलो वेंदुसि ऐं ज़िम्मेवारी मुंहिंजो सिक्योरिटी जी इन्हनि जे मथां बीहंदी। त मुंहिंजे ख़्याल में हुनजो फियर जेको आहे उहो हाणे हिकिड़ी रियलिटी बणिजी वियो आहे, हुनखे रोज़ाना ड्रेजारे पियो। हालांकि इमरान ख़ान जे स्टेटस जा जेके पॉलिटिशियन हूंदा आहिनि उन्हनि में हिकिड़े हद ताईं जेका जुरत आहे, इंसान ज़ाहिर आहे सभिनी खे ज़िंदगी प्यारी हूंदी आहे, पर सियासत अहिड़ो प्रोफेशन आहे जिते सभ खां पहिरियां कुर्बानी, दिलेरी ऐं डेडिकेशन जेका आहे उनजो मुज़ाहिरो थियणु लाज़मी हूंदो आहे। पर इमरान ख़ान में अंदरि कंट्ररी उहा नज़र नथी अचे ऐं हुनखे पंहिंजे मारिजी वञण जो या एलिमिनेट थियण जो ख़तरो आहे। हालांकि इहे तशवीश त मोहतरमा बेनज़ीर ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं नवाज़ शरीफ़ बि जेको आहे कंदा रहिया आहिनि त असांजी जाननि खे ख़तरो आहे, पर उहे कॾहिं पोइते न हटिया ऐं हिन सॼी सूरत हाल में ख़तरनि बावजूदि बि पॉलिटिक्स कंदा रहिया ऐं जुरत सां बहादुरी सां जेको हुननि जो मौक़ुफ़ हो। त मुंहिंजे ख़्याल में इमरान ख़ान खे जेको आहे सो इहा शइ नज़र पई अचे ऐं हुकूमत इनखे डाइजेस्ट करे वेंदी, छाकाणि जो सॼा जेके टेस्ट थिया आहिनि, लिकबस जेके सरकार खे इमरान ख़ान जी जेका इम्कानी गिरफ़्तारी आहे हुनजा रद्द अमल उहे कैलकुलेट थी विया आहिनि। उहे एॾा वॾा कोन्हनि जंहिंखे सरकार मोह न ॾेई सघे। मुंहिंजे ख़्याल में इहे हुकूमत लाइ ब्लेसिंग हूंदी त इमरान ख़ान खे अंदरि वाड़े रोज़ाना जी जेका मीडिया ते संदसि खिताब आहे ऐं जेका हाइप क्रिएट आहे, छाकाणि जो इमरान रोज़ानो इशू क्रिएटर आहे, हुनखे जनरेट थो करे रोज़ानो एजेंडा, ऐं सॼी सरकार अफेंसिव जे बदिरां डिफेंसिव आहे, सॼी मीडिया हुनखे फोकस थी करे। त इनजी बि हिकिड़ी तमामु वॾी साइकोलॉजिकल कास्ट आहे ऐं सम्झो पियो वञे त इमरान ख़ान को इंतिहाई पॉपुलर लीडर आहे ऐं उनखां सवाइ मुल्क में का पॉलिटिक्स ई कान्हे का। सरकार लाइ ब्लेसिंग हूंदी ऐं इमरान खे गिरफ़्तार करे मुंहिंजे ख़्याल में इहा वॾी का एॾी परेशानी सरकार लाइ न हूंदी जो हुनखे डाइजेस्ट न करे सघे। गिरफ़्तार थी सघे थो ऐं तमामु घणा इम्कान मौजूदु आहिनि। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। जावेद लांगा साहब, इज़हार सुमरो साहब, लाल जरवार असांखे अॼोके प्रोग्राम में जॉइन कयो। टिनी महिमाननि जी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।